खलीफा जी जी ॻाल्हि ॿुध। हा अॼु त ही खीर बि उधारा पैसा वठी चांहि काढ़ा रही आहे। ग्राहकनि खे छा थियो आहे? ॿुॾी मरी आहे, तबाह थी आहे, बस में लॻी आहे, ठेले में लॻी आहे, केॾां विया? ईंदा ईंदा जिते हूंदा न पाणे ईंदा। जेसी इन्हनि खे चओ माना झड़प बड़प लॻे न। हा हा का सट बट लॻे न। हा ॻाल्हि ॿुध। हा उनखे चइजांइ छा बाबा वॾो पहुतल आहे। हा वॾो बोतल हा छा इलाही पहुतल आहे, अलाए किथे पुॼी वियो आहे। हा हा अरे अरे अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम वालेकुम सलाम बाबा। वे सही घेरा खुश है। बाबा साईं अॻे ख़ुशि आहे। हा तोखे हिन जे बारे में छा ॿुधायां? मूंखे हिन दस मिलिया। हा हा हिन मूं टीवी में अखबारनि में वॾी हिन जी मूं माना वखाण ॿुधी आहे। वॾो पुतल ने वॾो। हा अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह इलाही पहुतल आहियां अदा। इलाही पहुतल आहियां। तो यार मुंहिंजो हिकिड़ो कमु आहे करे ॾे। खलीफा जी जी कम पुछी मूंखे ॿुधाए जल्दी। बाबा वॾो पुतल ने हा, ॿुधाए। हा। हुकुम कर हीअं घुमाए वठंदो नी। हा। हा हा कमु ॿुधाया हा, ॿुधाए। कमु मुंहिंजी जंहिं छोकिरीअ सां मोहबत आहे न उहा मूंसां छोकिरी राज़ी आहे। हा छोकिरी जो माउ ऐं छोकिरी जा पे वही कोन्हे राज़ी। छोकिरी राज़ी आहे? छोकिरी राज़ी आहे, छोकिरी आहे मां पे राज़ी कोन्हे। खलीफा छोकिरी अंधी आहे छा? का ख़बर ई कोन्हे। छोकिरी अंधी आहे मोहबत में, मुंहिंजी मोहबत में अंधी अरे, आहे, सफ़ा अंधी आहे। ऐं छोकिरी जा माउ पे ॿई राज़ी नथा थियनि। माउ खे राज़ी करियां चएसि पे खे राज़ी करियां चएसि माउ वरी हचो वञे। हाणे अहिड़ो को मूंखे को माना तावीज़ ठाहे ॾे, अहिड़ो ठाहे ॾे जेको माना छोकिरी जा माउ पे ॿई माना मुंहिंजे पेरनि ते कहिड़ी मूंखे छोकिरी ॾे हीअं। हा खलीफा जी 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 छोकिरीअ जो व्हाट्सएप नंबर वठो, हुन ते पढ़ाई कबी। छोकिरी मोबाइल हलाईंदी आहे टच। छोकिरी मोबाइल त हलाईंदी आहे, टच हुनजो नंबर। हा पढ़ाई कंदो बाबा हा चवीसि। त ज़ाहिरी ॻाल्हि आहे। तो चङीसि। नंबर जॾहिं ॾींदे न त नंबर ते पढ़ाई थींदी। अच्छा हा पोइ छोकिरी बसि लो। हीअं, लो लो। रात जो 12 बजे मुंहिंजा फ़क़ीर लहंदा, हा छोकिरीअ जे घर वेंदा, छोकिरीअ जो व्हाट्सएप जी डेटा ऑन कंदा ऐं मूंखे चवंदा ऐं व्हाट्सएप ते पढ़ाई थींदी। ढज़ 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 ईअं थी वेंदो। जीअं मुंहिंजा फ़क़ीर आंगण ते वेंदा ईअं न छोकिरी जो मथो हलियो वञे। छोकिरी बेहोश। छोकिरी बि छाजे लाइ छोकिरी ॿुध त सही। छोकिरीअ जी माउ रड़ियूं कंदी। हा हा छोकिरीअ जी माउ चरी थी वेंदी। हा ईअं हा ऐं छोकिरीअ जो पीउ किरेक सुबुह मां सवेरी चवंदा तुंहिंजो नालो कहिड़ो आहे? मुंहिंजो नालो हा मुंहिंजो नालो मजनू। हा अरे घोड़ा चवंदा मजनू किथे आहे? हा मजने खे ॻोल्हींदा। किथो भाई? ॻोल्हे मजने खे चवंदा अदा असीं हथ था ॿधूं, तूं छोकिरीअ सां निकाह कर। आहे पोइ त ईअं वञी केॾां थो? हे त सही। खलीफा फीस घणी ॿुधाई अथई? फीस अञा कोन ॿुधां मां। हा त पोइ बाबा इहो कमु कोन थींदो। न न न न न न न छोकिरीअ माउ पे राज़ी करे जो जेका फी चवंदा हुनखे ॾींदो। चरिया टेंशन न कर, छोकिरी मां पाणे तो आऊं राज़ी करियां। उहो मूं ते राज़ी थींदी ज़रूर। हा छोकिरी मोह ॾिसंदी न। हीअ मोह ॾिसंदी त माई भॼी। अरे मुंहिंजे खलीफ़े जो मोह कोन्हे, ही उहो मोह आहे जंहिंखे माण्हू ॾिसंदा आहिनि त माण्हू दुआ कंदा आहिनि त हेड़ो पुटु मिले। हा चवंदा आहिनि हेड़ो अलाह कंहिंखे निंड में बि न ॾेखारे। डप पई वेंदो आहे न। हा सही ॻाल्हि आहे। वरी हिन जा ॾंद ई ॿई टुटी विया अॻियां, ख़बर अथई? इहो हिकिड़ी छोकिरीअ खे जीअं तोखे छोकिरी थी खपे न, उन जे लाइ मूं तावीज़ लिखी हिन जे ॾंदनि जे हेठां रखियो। खलीफ़े ॾंदनि जी कुर्बानी ॾिनी मुंहिंजी। जीअं हिन जो ॾंद टुटो, छोकिरी हुन हमरा जे कदमनि में वञी किरी। उहो त छोकिरी हुई न, हीअ त छोकिरी जा माउ पीउ मूंखे राज़ी करण। छोकिरी राज़ी आहे मूंखे बाबा मूंखे। अरे बाबा अंधा तोखे शादी छोकिरीअ सां करणी आहे, छोकिरी जे माउ सां करणी आहे? छोकिरी राज़ी आहे न, छोकिरी माउ ॾे नथी न। माउ खे हण भठे में हुनखे छा थो करी? भठो वेझो हुजे त हणी छॾियां। हा तूं छोकिरीअ जो व्हाट्सएप नंबर ॾे मूंखे। खलीफ़ा इहो कमु कर। व्हाट्सएप नंबर ॾे बसि, देर कोन्हे। माणस जो नंबर अॼु मूंखे ॾिजो, हुन ते आऊं कंदुसि। मुंहिंजी ससु माणस जो नंबर तोखे ॾियां। आऊं भाई वञा थो, तूं को ॻाल्हाइण अगला बि तो सम्झाए। पढ़ाई
ईंदी न हाँ, पढ़ाई नालो ॿुधी आयो नालो ॿुधी नालो आहे अलहमदिल्ला नालो आहे ख़लीफ़ा जी 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 10,000 रुपया हिकिड़ो कारो छेलो 3 छेले जूं पोलणियूं ऐं छोकिरी जिते पेर रखी वञे उहा मिटी ॿियो छा खपंदो इहो छोकिरी नसवार हणंदी आहे नसार कोन हणंदी आहे नसार उहो करे ई कोन्हे जेको खपंदो आऊं ॾींदोसि बसि मूंखे ख़ुदा जे वास्ते छोकिरी आहे माउ पीउ राज़ी करे दे तूं जीअं चवंदी अरे पर ख़लीफ़ा जी जी हिन खे चओ त छोकिरीअ जो चंपल खणी 3 ॾींहं कंध में ॿधी छॾे चौथे ॾींहुं छोकिरी हिन जे घर न पहुती त उहो चंपल वरी खणी अचे तुंहिंजे कंध में ॿधी छॾे चरिया 3 ॾींहं छा 3 महीना कंध में ॿधी छॾे हा ईअं कर वारो कर पहिरीं ट्राई इहा ॾे पर ख़लीफ़ा नंबर घुर ऐं इलाही तड़पियो आहियां नंबर इलाही तड़पां पियो आऊं नंबर ॾियां मुंहिंजो कमु न थिए कमु थींदो नंबर मिलंदो त कमु थींदो न नंबर मिलंदो ख़लीफ़ा तॾहिं वञी माण्हू कमु ठहंदो छोकिरी माउ पीउ ॿई राज़ी थी वेंदा न अरे बाबा छोकिरीअ जी मासी काकी ॾाॾी माणस पिणस सभु राज़ी हूंदा सभु राज़ी सभु नंबर लॻाए नंबर जे करे नथो मिले त पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे हुनखे वठी अचे न नंबर लॻाए बसि नंबर ॾियां थो वठी अचण जी ज़रूरत आहे हा बी हा नंबर हिन मां कढी लॻाए वठ ऐं ॿियो ॿुधे उन ॾींहुं जेका 0 हा अलॻि 0 315 78 82 375 न ईअं कोन्हे तोखे नंबर कीअं यादि आहे मुंहिंजो हा हाय नंबर त ई साॻी ख़लीफ़ा इन नंबर ते हाय लिख इन नंबर ते लिख आई लव यू विथ मिर्चू फकीर बाबा तोसां प्यार कंदी न आई लव यू विथ मिर्चू जुमे जी रात लिख जुमो लिख अंधा जुमे जी रात हा जुमे जी रात गलीअ में हा सही आहे अरे वियो बस सही आहे बंदि कर माणस न ॾिसे बंदि कर हाणे माउ पीउ राज़ी थींदा हाणे जुमे जी रात पढ़ाई कंदसि अच्छा जुमे जी रात हा त मूंखे कॾहिं वरी ख़बर पए तोखे हाणे ख़बर तॾहिं पवंदी जॾहिं छोकिरीअ जा 3 ॿार थींदा ईअं न ख़लीफ़ा हा छोकिरी जा 3 ॿार थींदा इहो वरी कीअं मैंने छोकिरीअ जी तोसां शादी थींदी तूं ख़ुशीअ में चरियो थी वेंदे तूं कोमा में हलियो ईंदे छोकिरी तुंहिंजे मथां अस्पताल में वेठी हूंदी ऐं 3 ॿारनि जो वञी जनम थींदुसि तॾहिं ई कोमा मां निकिरंदो अच्छा कोमा में एॾो मज़ो घुमण में कोमा भई छा थो चई ठीकु आहे बस मुंहिंजो कमु कर तुंहिंजो कमु थी वियो जेके पैसा चवंदो न सभु ॾींदो सॼो मुल्क माना पूरी सिंध में माना हलियो तावीज़ दागा पीना सॼा मूं कब्रस्तान भरे छॾिया छोकिरी ॾिसण में कीअं सही छोकिरी ॾिसण में कीअं सुठी आहे घूड़ा ख़लीफ़ा वञ तूं वञ ख़ुदा खे वञ तूं वञ हिनखे चओ त वञ मुंहिंजो कमु थिए न वरी ॿियनि खे ॾस ॾियां तूं राजन खे ॾस ॾींदे वञ अलाह कढनि हेॾा ख़लीफ़ा घोड़ा ख़लीफ़ा ख़लीफ़ा हाणे दुआ कर त को हाय लिखी छॾ बस सही आहे छा लिखाई मूंखे लॻो गारियूं लिखाई न गारियूं भले लिखे छा आहे मूंखे ॾे छा आऊं पढ़ियल ई कोन आहियां गारियूं लिखंदी त कहिड़ो फ़र्क़ु पवंदो मूंखे कहिड़ी ख़बर त छा आहे मूंखे त फोटो ॾिसणो आहे न